हो लगी आ ॾाढी थधि लगी मूंखे थधि आहे लगी। अव्हांखे थधि लगी हुजे अलाए न लगी हुजे पर असांखे थधि त इहा कोहमरी वारी ऐं कोटे वारी थधि अचे पुगी हुजे। सो इहा न लोई खे झले न छा अहिड़ी त गूंगी थधि हुजे बर्फ़ बारी थी हुजे। सो अव्हां सभु कीअं हुजो हिन मींहं जे वसकारे खां पोइ अव्हां कीअं हुजो। थधि में इज़ाफ़ो थी वियो हुजे पर थधि हुजे गर्मी हुजे ऊन्हारो हुजे सियारो हुजे सरव हुजे बहार हुजे पर असां अव्हांजे कंध में कंध में न मुंहिंजो मतिलबु बल हुजे की अव्हांजे साम्हूं अची वेंदा हुजूं की कहिड़ो बि हाल हुजे पर पेस पिरिया नाल हुजे। रामू ऐं राधा जो हे जेको प्रोग्राम हुजे अव्हांजे नज़र हुजे अव्हांजे ॻाल्हियुनि जे साम्हूं हुजे अव्हांजे जेको हुजे नज़रुनि जे साम्हूं हुजे। सो अॼु छंछर जो ॾींहुं हुजे असां हाज़िर थी विया हुजूं। अव्हां कीअं हुजो ठीकु हुजो। मुल्क जो हाल अहिवाल ॾींदो हुजां त ॾाढी थधि जी लहर अची वई हुजे। पोइ कोयटा खां वठी मालाकंड पोइ इहो ॾिसंदा हुजो त मरीअ ताईं वॾी बर्फ़बारी हुजे पर बर्फ़बारी पाण जो वरी इहो फ़ाइदो हुजे त वरी ऊन्हारो थींदो हुजे या बर्फ़ ॻरंदी हुजे त वरी असां वटि पाणी ईंदो हुजे। हाणे ॾिसो कुदरत वारे जो कमाल कहिड़ो हुजे त इहा का बि शइ जेका हुजे उहा असांजे फ़ाइदे लाइ हुजे। ईअं न हुजे जो असांजे नुक़सान लाइ हुजे पर असांखे पंहिंजे ज़िंदगी गुज़ारण जो ढंग ईंदो हुजे त सियारे में असांखे कीअं रहणु खपंदो हुजे ऊन्हारे में कीअं रहणु खपंदो हुजे बहार में कीअं असांजा घर कीअं हुजनि असां जेको हुजे पंहिंजी जेके खाधे पीते जूं शयूं हुजनि उहे कहिड़ियूं असां रखूं खाधे पीते जा कहिड़ा जेके हुजनि असां चऊं था सामान वठी पाण रखूं। ॾिसो त जिते बर्फ़बारी घणी पवंदी हुजे उहे माण्हू बि ज़िंदगीअ खे कीअं गुज़ारींदा हुजनि उते बि ग़रीब हुजनि अमीर हुजनि उहे रुॻो मची ॿारींदा हुजनि। सो कोहमरी में कल्ह एतिरी बर्फ़ पई हुजे जो सॼियूं गाॾियूं जेके हुजनि उहे मथां ऐं सभिनि खे रोकियो हुजनि त बाबा हाणे को बि कोहमरी न ईंदो हुजे। थधि तमामु घणी हुजे बर्फ़ पवंदी हुजे गाॾियूं ख़राबु थी वेंदियूं हुजनि गाॾियूं न कढी सघंदा हुजनि इन जे करे त जेके उते घुमण लाइ अचनि उन्हनि खे को नुक़सानु थिए इन करे अव्हां पंहिंजे घरनि में हुजो। इहा ॻाल्हि सही हुजे त मौसम ते बि हींअर बाबा हिननि हालतुनि में मौसम ते को बि अव्हांजी इहा ॻाल्हि हुजे त न हुजे त कंहिं महिल बि बरसाति पइजी सघंदी हुजे कंहिं महिल बि माहौल मटिजी सघंदो हुजे कंहिं महिल बि जेका हुजे हालात जेके हुजनि उहे मुख़्तलिफ़ थी पवंदा हुजनि पर हुन सां गॾोगॾु कराची में ॾिसो त इहो जेको वाक़ियो थियो हुजे उन हिते बि ॾिसो त केतिरो नुक़सानु थी वियो हुजे। सो बाह ऐं पाणी सां इन सां चवंदा हुजनि त खेचल बि न कंदा हुजो ऐं इन खां हर वक़्तु कोसां रहंदा हुजो। ऐं हे ॾिसो त असांजा शहर हुजनि शहर जा माण्हू हुजनि माण्हू बि चवनि त बसि हवा सुबुह थींदी हुजे वरी राति थींदी हुजे ज़िंदगी जे बाक़ी ॿिए पासे ॾिसंदा ई न हुजनि उन मालिक जी दुनिया हुजे हलाइबा उहो ज़िंदगी ॾे बि उहो त खसे बि उहो। सो इन करे हर वक़्तु जेको हुजे माण्हू सुजाॻ रहंदो हुजे थोरी बि का अहिड़ी ॻाल्हि हुजे त पंहिंजी जाइ वठी बीहंदो हुजे या पंहिंजा बालक ॾिसो त ख़रीदारी ते वञण महिल बि असांजा जेके भाइर हुजनि या भेनरूं हुजनि बालकनि खे बि गॾु वठी वेंदा हुजनि। बालक बाबा पोइ ख़रीदारी ते हलूं पंज पंज ॿार चारि चारि ॿार गॾु हुजनि हलो अव्हांखे घुमाए ईंदा हुजूं। सो कॾहिं कॾहिं अव्हां इन सौर खां बि कमु वठंदा हुजो त हिकिड़े जो कमु हुजे त ॿ वेंदा हुजनि बाक़ी घर में हुजनि बाक़ी ईअं किथे तव्हां अहिड़ी जाइ ते घुमणु वञो त पोइ इहे ज़रूरत थियनि बाक़ी हाणे कपिड़े लटे लाइ कॾहिं माण्हू वञे सो ॾिसंदो हुजे पर इहो एॾो वॾो नुक़सानु थियो हुजे या ॾुख जी ॻाल्हि हुजे त असांजे सिंध में ऐं कराची जहिड़े शहर में अहिड़ो हादसो अहिड़ो वाक़ियो थियो हुजे जो असां सभिनी खे सच पुछो त ॾाढो ॾुखु थियो हुजे त असां त चऊं त वणज वापार हुजनि ऐं ख़ुशहाली हुजे माण्हू ख़ुशि हुजनि असांजा जेके इहे माण्हू हुजनि वापार कनि इहे ख़ुशि हुजनि पर एतिरा कुटुंब जॾहिं ॾुखारा हुजनि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि हुजे त सॼी सिंध ॾुख में बि थी पवंदी हुजे न। पर हाणे थधि जी बि ॻाल्हि हुजे या ॾुख जी बि ॻाल्हि हुजे पर ज़िंदगी खे गुज़ारणो बि हुजे। सो थधि तमामु घणी हुजे बालक स्कूल बि वेंदा हुजनि बालकनि लाइ वरी अॻियां इम्तिहान बि ईंदो हुजे इम्तिहान बि पास करिणो हुजे न। सो इन लाइ बालक बि कोशिशि वठंदा हुजनि उस्ताद साहिबान बि अहिड़े थधि में स्कूल ज़रूरु वञनि पर ॾिसो त जिथे बर्फ़बारी तमामु घणी पए उते बि बालक स्कूल अॼु कोन वञनि। सो इहे हालतूं ॾिसो त स्कूल लाइ बि हुजनि उस्तादनि लाइ बि शागिर्दनि लाइ रुॻो हिते ई न ॿियनि मुल्कनि में बि वॾी बर्फ़बारी पई हुजे
इहो माहौल जी जेका तब्दीली थी हुजे इन जे करे तमामु घणी बर्फ़बारी पइजे। पर हुन सां गॾोगॾु वरी असां चयो हिन महीने में कलंदर लाल शहबाज़ जो मेड़ो बि लॻो पियो हुजे। सो ॾिसो त इहे मेड़े जा बि रंग अचनि, सो पूरी दुनिया खां पंधेड़ा सिंध ते बि अचनि, सिंधड़ी दा सेवण दा शहबाज़ कलंदर। सो अव्हांखे वठी हलंदा हुजूं कलंदर लाल शहबाज़ जे अङण ॾांहुं। पर मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब चैनल हुजे, अव्हां उनखे सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो, उनखे शेयर कंदा हुजो। उन सां गॾोगॾु फेसबुक पेज हुजे उनखे अव्हां फॉलो कंदा हुजो, शेयर कंदा हुजो, त उन में अव्हां सभु रंग ॾिसी सघंदा हुजो। ऐं सभु रंग जॾहिं अव्हां ॾिसी सघंदा हुजो त पोइ हर ॻाल्हि खां अव्हां वाक़ुफ़ु रहंदा हुजो। उन सां गॾोगॾु इहो टीवी ते इहो नंबर बि हलंदो हुजे, इन नंबर ते अव्हां फ़ोन कॉल कंदा हुजो त अॼु हाल अहिवाल बि ज़रूरु वंडींदा हुजूं। पर इन सां गॾोगॾु असीं वरी चवंदा आहियूं फेसबुक ते बि अव्हां ॾिसी सघंदा आहियो, उते बि लिखी सघंदा हुजो कहिड़े शहर खां अव्हां ॾिसंदा हुजो, ऐं अव्हां केतिरे अरसे खां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कंदा हुजो, थधि जो ॿुधाईंदा हुजो अव्हां वटि थधि कीअं हुजे। इहे सभु रंग मिलाए करे अॼोके प्रोग्राम में कचहरी कंदा हुजूं अव्हां सां ज़रूरु, पर हलंदा हुजूं कलंदर लाल शहबाज़ जे अङण ॾांहुं। हल हो कलंदर लाल तुंहिंजी मां मलंगियाणी आहियां। सो अहिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत मेहरान स्टूडियो जो जेको हुजे सीज़न 2 जी धमाल हुजे, हाय हाय। सो इन शाज़िया मारवीन खे ॻायो हुजे, सुहिणे नमूने वरी इन में रंग बि रखा हुजनि। सो इहो अव्हां ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचूं त अञा दुनियादारी ज़रूरु करूं। सजण है सुबह सुबह जो मोह चयो हुजे के रात लतो भी पाड़े ओड़े जो चक्कर लगाईंदे हुजे, भले त रमण जेको हुजे सजो उल्क मुल्क ॻोल्हींदो हुजे। हाणे हे जेको हुजे चक्कर में लॻो पियो हुजे के रात ख़बर ना हुजे के किथे हुजे, भले ॻोल्हींदो हुजे। हाणे वरी रात घुमी फिरी मासी हूड़ खां पोइ पंहिंजी साहेड़ियुनि खां सरतनि खां हाणे अची घर में बिठी हुजा। हाणे जॾहिं मोह मुबारक खणी वरी हिते पहुचंदो हुजे। हेलो वालेकुम सलाम, अदा कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो? अदी अंसार को सो ॻाल्हाईंदो हुजां। गुलशन अदीद कराची खां। मौसम तमामु थधी थी वई आहे हिते, भेण कल खां वठी। अदा ॿियो छा हाल हुजे तव्हांजो? ठीकु लॻा पिया हुजो? ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो? सभु ख़ुशि लॻा तव्हां भेण। होटल तमामु सुठो पियो हले। सभई दोस्त तव्हांखे सलाम पिया ॾियनि। वालेकुम सलाम, असांजा बि सभिनी खे खोड़ सारा सलाम ॾींदा हुजो। ऐं मौसम जो हाल अहिवाल गानो ॿुधाए छॾियो मुमताज़ मौला जो। हाज़ुर हाज़ुर कहिड़ो ॿुधाईंदा हुजो? ओ मुखे किस्मत मार खराई, मुखे किस्मत मार खराई, ओ मुखे किस्मत मार खराई, मुखे किस्मत मार खराई। पर लोढ़े खां जो ये झांकंदो हुजी त मार त खाईंदो हुजी न, छले ॾींदा हुजी। हे मुंहिंजो पंहिंजो घर हुजे उते ईंदो या जॾी हुजी जा। मूंखे कड़ी ख़बर जो चवंदो हुजी किस्मत मार खराई हुजे हिनखे। हलो अदा केरु कड़े शहर खां था? हेलो अदा केरु कड़े शहर खां? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। अदा केरु कड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो? सर गुलाम हैदर खास के दी नवाब शाह मां। छा हाल हुजे दा? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि।
खैर दुआ दुआ तव्हां पुछो साईं ख़ैर आहे? सभु ख़ैर लॻो पियो हुजे ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो अदा। थधि जो हाल अहिवाल थधि थधि ॾाढी आहे, सीउ ॾाढो आहे साईं। अब सियारे जो को शयूं खाईंदो हुजे त सीउ घटि बि हुजे न। हा गुड़ वारा चांवर पचराए खाधा अथम। गुड़ वारा चांवर माना ताहरी बुसरी खाधी हुजे भाऊ? वो ताहरी खाधी बुसरी न साईं, अधी गुड़ वारा चांवर ताहरी ताहरी हा गुड़ वारा सुबुह सुबुह सां वात पाणी करे छॾियो ईअं कोन चयो हुजे को थाल भरे हिननि खब मोकिलींदो हुजां। अॼु माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे। वाह 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 सभिनी नवाब साहब वारनि खे सलाम आहे बा। हा ॾा इहो मारवल ऐं मारवी इहो सैफल मारवी जो कलाम इहो ॿुधाए जो। सैफल कहिड़ो ऐं मारवी कहिड़ो आहे तव्हांजो नालो त सिधो इहो कंदो। मारवल इहो जेको माई मुठसालो ॻाईंदा आहिनि हा इहो। हा हा सही हुजे ॿई जेके गॾु ॻाईंदा हुजनि। हा ठीकु वॾी हुजे। महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि तव्हांजा, मोहबतूं हुजनि तव्हांजूं। हाणे सावण मां सैफल थी वियो हुजे। कहिड़ो सैफल? यो सावण। साण हलो हलो मामा साईं वालेकुम सलाम हुजे अदा। कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो? बाबा साईं मामा फजल मामा शेख खैरपुर मिरज खां। मामा फज़ल छा हाल हुजे? ख़ुशि हुजी चङो भलो हुजी। खैरपुर कीअं हुजे? खैरपुर जा माण्हू कीअं हुजनि? मौसम थधि कीअं हुजे? थधि बि मामा ॾाढी आहे। मामा हाणे पहुतो आहियां कराचीअ खां। हैं कराचीअ में कुझु मींहुं वसियो, ॾाढी थधि वधी वई आहे। हितां खां वधीक राति आयो आहियां 1 बजे, सुबुह पहुतो आहियां 9 बजे हिते। राति तो तमामु कराचीअ में थधि बि हुई, बरसाति बि हुई, हवा बि हुई। वरी वाक़ियो थियो आहे गुल प्लाज़ा जो, ॾाढी दुख भंजंदड़ ॻाल्हि थी वई आहे। हा इहो त हुजे बराबरि। अहिड़ो थधि में राति जो कोहर हुजे जाम, इहो राति जा सफ़र घटाईंदो हुजी मामा। मामा साईं इमरजेंसी हुई केसीअ सॼे तो निकितासीं बासण मां 1 बजे 1:30 बजे टर्मिनल तो निकिती। सुबुह 9 बजे अलाह जे रहम करम सां दुआ सां पुॼी वियासीं 9 बजे खैरपुर में। बस ऐं अव्हांजो प्रोग्राम हाणे स्टार्ट कयोसीं, ॿुधोसीं ऐं हले थो धमाल कलंदर साईं जी। वाह वाह माना धमाल बाक़ाइदे धमाल ॿुधंदो हुजी या धमाल हणंदो बि हुजी? बसि हणंदा बि आहियूं, ॿुधंदा बि आहियूं। हाणे ॿुधूं था वेठा, वरी हणंदासीं बि कलंदर ते वञी। वाह 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 सभिनी खे सलाम खैरपुर वारनि खे। ऐं धमाल हणंदो हुजे, सी घटि थींदो हुजे। वरी महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि। हा त मडम जो आखेरो परे कंदी हुजी। छा जो आखेरो? मथे त आखेरो। बागा तू अची मुंहिंजे वारनि ते सड़ंदो हुजे। मां वारनि खे टिकण बची हुजे। हाणे जरी हेतिरी जड़ो अथई बूट खे चकी हलो हुजे अहिड़ो मत हलो हुजे। नमस्ते। हा बाबा छा हाल हुजे? ख़ुशि हुजी चङो भलो हुजी। हैदर भट्टी अल्हम्दुलिल्लाह हैदर भट्टी तव्हांखे दुआनि में यादि किलो हुजे। अबा छा हाल हुजे? तूं मौसम जो हाल अहिवाल ॾींदो हुजी, थधि जो हाल अहिवाल ॾींदो हुजी। अदा 3 ॾींहं बरसाति पई, सुठी बरसाति पई हुजे। राति खां वठी करे अहिड़ो सीउ हुजे, छा ॿुधायां, बाह ॿारे रहे थकिजी पिया। वाह वाह पोइ बाह जो मच ॿारींदो हुजी, थधि खां बचंदो हुजी, सभिनी खे सलाम ॾींदो हुजी, हारी नारी मज़दूरनि जो ख्यालु रखंदो हुजी। अहिड़ी थधि में वॾी महिरबानी हुजे, अहिड़ी थधि में बि यादि कयो हुजे। बिल्कुलु अॼु यादि किला हुजे भाई, भाउर भेण खे हिकु ॿिए खे यादि किला हुजे न। सभिनी खे सलाम अदा, वॾी महिरबानी हुजे, लख कुर्ब, वॾी महिरबानी, लख कुर्ब हुजनि। हा तूं त छा चवंदो हुजी? छा चवंदो हुजी? ऐं तूं कहिड़ो आखेरो हिते मूं लॻायो हुजे? हा कहिड़ो आखेरो लॻायो हुजे मूं? वार ईअं हुजनि जहिड़ो झिरके जो आखेरो हुजे, जेके हे नंढड़ियूं फूसड़ियूं हुयूं मथे जंहिंमें कुड़ ॾेई वेहंदियूं हुजनि, ओहो हुजे। छा हुजे? मैडम हाणे तोखे ॾिसिजे साड़ थींदो हुजे त पोइ बसि ॿिलड़ीअ जहिड़ो मुंहुं हुजे, वरी मथां आखेरो हुजे, पोइ नज़र पई न अची, पोइ एतिरो माईअ जो मुंहुं हुजे। मुंहुं एतिरो हुजे खणी हिन में विझी छॾींदो हुजे, हीअं जहिड़ो पासे ते हे रखो वेठी हुजी, फोटू ई न अचे। राजली तूं ही मुंहुं हणी न सिके हणंदो हुजे, ख़बरूं न कंदो हुजे। हुन वरी चयो आखेरो किथां अची हुजे?
हेॾा दूरबीनी ईंदी हुजे हेॾा ईंदी हुजे किथां तरपट साफ़ लॻो पियो हुजे त पोइ सफ़ा। बाक़ी छा हुजे बाक़ी हेतिरा न रहिया छिॾड़ी कणिक मथे ते रही हुजे ॿियो छा हुजे सियान। हिते माना हेरोबो थिए जीअं हिते हुजे हुते हुजे ओ ख़ैर हुजे पोइ सॼो छा मथो चट लॻो पियो हुजे हेॾा ॾिसंदो हुजे ए माण्हूअ जो जेको हुजे चहिरो नज़र ईंदो हुजे बाक़ी त सदाईं भले पोइ माण्हू जी ठोड़ हुजे कहिड़ो हुजे छा थिए पियो हुजे मथे ते जरो न भले रहियो हो छा हुजे। थिए भले चांवर हारे कबूतरनि खे छॾिबो कबूतरनि खे हुजे, हुजनि बाक़ी जेको हुजे मथो हुजे हिन जो न न मां त चवां चॉकलेट हरे तोखां चटराईंदो हुजे हला हा चॉकलेट रखे चहिं रधले हिन खे चटींदो ओन हुजे बागाई न कंदो हुजे त कीलियूं न पटे वेंदियूं कीलियुनि हुजनि खां- टिकण में कीलियुनि खां वधीक तूं हुजी जो पटे वेंदी हुजे केला चटे चारी वेंदी न हुजे हिलोट खे जेको हुजे हाणे चॉकलेट हारींदो हुजे हा पोइ शौक़ीन हुजी त मां रमण ईअं करे हीअं न हूंदे कांगी न मां रॿ हीअं खाईंदी हुजे पोइ वरी चवंदी मां रॿ हीअं खाईंदी हुजे रामला ॾाढो सुठो हुजे चॉकलेट हा, बसि कंदो हुजे मथो तुंहिंजो ॿेड़ो हुजे राम। कहिड़ो सोने कुटण वारी रोही हल बसि रोहीअ में मुंहुं हुजे तुंहिंजो इरादली रुगो हीअं बसि कंदी इहो हुजे मूंखे हिन ॻाल्हाईंदो हुजे रोहीअ में हीअं कंदी हुजी बसि पोइ बसि राधली ॾिसंदी हुजी सिंगार करे जहिड़ो निकिती हुजे हाणे इहो छा हुजे खिले अचे तुंहिंजी ॻाल्हियुनि ते मूंखे खिले हा अचे मुंहिंजी ॻाल्हि ते खिल ईंदी हुजे बाक़ी तुंहिंजी ॻाल्हि वारी जेके हुजनि अब हाणे कलाम तव्हां ॾिसंदा हुजो थधि लॻी पई हुजे हिन माईअ खे थधि में वरी हिन दिमाग़ जेको हुजे उहो सुन थी वेंदो हुजे थोरो घटि ट्यून थींदो हुजे कलाम हलाईंदो हुजे सो हाणे सावण ऐं मार्वल जो आवाज़ हुजे ओ साकू यार मनावणा भावे सिर दी बाजी लगे जावे सो भाई इहो जो ॾिसंदा सदा हुजे उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं राम हिडकीअ मथा मूंखे आई हिडकीअ मथा मूंखे आई हिडकी माथी भाया मुंहिंजा मारू ईंदा हो मारू ईंदा मूंखे डोरे ॾिसंदा हो माथी भाया मुंहिंजा मारू ईंदा ओ माथो भाया तुंहिंजा कोन ईंदा हाणे पंहिंजे रोह खे ख़ुशि करण लाइ माण्हू जेकॾहिं को कलाम कुसंदो हुजे उन ते बि जेको हुजे यकदमि हीअं सिर रखंदो हुजे मथां भाई इहो कलाम न हुजे लोक गीत हुजे कहिड़ो बि हुजे रूह खे माण्हू ख़ुशि कंदो हुजे को लाॾो लोक गीत को माण्हू खे कुछणो पवंदो हुजे कुसंदी हुजे पोइ असांखे छो कुसंदी हुजां कुसंदी हुजां छा ॻाल्हाईंदो हुजी सुबुह सुबुह निभागा पोइ तूं खणी हड़काईंदी हुजे भला हाणे कुछंदी ओ कुसंदी हुजे हा कुछंदी बुस्तर हुजी को छा हुजी ख़बर न कुछंदी हुजे हा मां बुस्तर हुजां इहा थधि अहिड़ी आहे जहिड़ो पाण खे वेड़ो हुजे न इन खां चङो हुजे हिन में घिड़ी वेहंदी हुजे हितां मुंहुं कढी ॻाल्हाईंदी हुजे हल फोन हुजे ओ राधुली हिन में वेही ऐं पोइ हितां मुंहुं कढी ॻाल्हाईंदी हुजे हिन में वेहण जी कहिड़ी ज़रूरत हुजे तो हलो। रात में वेहती हुजां हलो अबा केरु करे सर गाबा अब अगलो नशा फरोज खां फकीर फजलुल्लाह मुरू जो गोश्त चालारी खां चाल हुजे बा ख़ुशि चाक चङो भलो हुजे ॿियो ख़ैर हुजे अल्हम्दुलिल्लाह रब जा एहसान ॿियो फकीर ख़ैर आहे ख़ुशि आहियो हा फ़कीर ठीकु हुजे तव्हां फ़कीर ख़ैर हुजे तव्हां ठीक लॻा पिया हुजो अल्हम्दुलिल्लाह रब जा एहसान ॿियो ख़ैर आहे तव्हां ख़ुशि आहियो सभु हीअ लॻे ख़ैर। थो सर्दी आहे मुल्क में हा सी बाबा ॾाढो हुजे अवां वटि न पहुतो थी हुजे हुजे ॾिसी पाण खे वेड़ो बिठा हुजे रगो मोह ज़ाहिर हुजे न न न असां ॿलियुनि ते बीठा आहियूं कणिक एॾो फ़ाइदो ॾिनो आहे हिननि खे सीउ तुंहिंजे ॾाढो सी ॾाढो असांखे हुजे घटि लॻो आहे सीउ
अच्छा सी घट लगो जावांगे ॿियो कहिड़ो हाल आहे फ़क़ीर साईं? प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे? ज़बरदस्त प्रोग्राम तव्हां ॾिसंदा आहियूं यको कंहिं ज़माने खां वरी पर अॻे हफ़्ते बि काल लॻी, अॼु बि कुदरती में काल लॻी तव्हां ॾे। वाह 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 वाह, पोइ हाणे इहा यादि कंदा हुजो, असांखे ॾाढी ख़ुशी थी हुजे। हाणे अॼु असांखे हिकिड़ो ॿुधायो त कालाम को आहे रहमान जे पासे को भॻवान जे पासे। हा ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदा ज़रूरु, वॾी महिरबानी। वॾी महिरबानी अदा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि तव्हांजा, मोहबतूं हुजनि तव्हांजूं। हा तो इहे कलाम जूं अहिड़ी फरमाइशूं कंदा हुजो, अहिड़ो कुसंदा हुजो जो हाल वाल बि ॿुधाईंदा हुजो, थधि लॻी हुजे या न लॻी हुजे, पर असां वटि त थधि जा सदाईं मुंहं में गर्मी हुजे बसि। हा हा माना असांजो ॻाल्हाइण अहिड़ो हुजे कि थधि न लॻंदी हुजे, जहिड़ो हीटर हले हा हीटर। हा सदाईं माना ओ माण्हू खे चरियाई रहण खपंदो हुजे न, हा। थधि न लॻंदी हुजे, हा। तोखे बि थधि असर न कंदी हुजे, हीटर ॿरंदो हुजे 24 कलाक। मूंखे बि ईअं सभु चवंदा रामण को वर्ज़न कर को लोई बोए मुंहिंजो घर में हुआ ॻाल्हाए बसि सम्झ बबड़ ॿरंदो हुजे, मूंखे का परवाह ई न हुजे। हा पोइ फ़ाइदे में हुजे न, न हा। काठी जो ख़र्च, न छेणे जो ख़र्च, हा। हा न घासलेट जो ख़र्च, पर कंहिं शइ जो तोखे ख़र्च न हुजे, मुंहिंजे ॻाल्हाइण सां तोखे टप चढ़ंदो हुजे, इहो त पाण भलो हुजे। पोइ मां चवंदो हुजां अबा बसि हुन में पोइ हिकिड़ो ख़र्च थींदो हुजे, बसि साबस हिन दिमाग़ खे हुजे जो बर्दाश्त कंदो हुजे। हा बर्दाश्त मोह बि तोखे घणेई कयो हुजे। हा बर्दाश्त मोह बि तोखे घणेई कयो हुजे। बर्दाश्त साल गुज़री गया हुजनि, निभागा को वॻो न वठी ॾिनो हुजे। हा इन वॻे जो सूर मूंखे सॼी ज़िंदगी हलंदो हुजे। वॻो त वठी न, पर इहो बेकाट तो वारो ख़तम न थींदो हुजे। हा न छाजो बेकाट हुजे, हसी हसी ॻाल्हि पट ते पई हुजे न। जे तूं साम्हूं ॻाल्हाईंदी हुजे, जे मां परे वञा फोन ते ॻाल्हाईंदो। अबा केरु केरु अबा कहिड़े सर खां अबा? सलामकुम। वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े सर खां अबा? लाड़काणे को भाऊ मोहम्मद रमज़ान सिंधी सुभान अल्लाह होटल वारो अदा। अदा रमज़ान सिंधी होटल वारा अदा, भली करे हुजी, ख़ुशि हुजी, चङो भलो हुजी। अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो, ॿियो सभु ख़ैर आहे, बचड़ा सिहत तव्हांजी ठीकु आहे? बसि ख़ैर ख़ैर दुआ लॻी पई हुजे अदा, तव्हां कीअं हुजो, तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे। अदी राधा अल्लाह जा एहसान करम आहिनि मालिक जा, तूं ख़ुशि आहे? ख़ैर ख़ैर दुआऊं लॻियो पियो हुजनि, ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो। हाल अहिवाल ख़ैर लॻो पियो आहे, नंढड़ा वॾड़ा बच्चा संभालनि था, नदी करे चकर लॻाए। अबा मुंद मौसम कीअं हुजे अवां लाड़काणे जी? मौसम ज़बरदस्त लॻी पई आहे, ज़बरदस्त थी लॻो पियो आहे। वाह वाह, माना ज़बरदस्त सुबुह सां उथिया हुजो, थधि लॻी पई हुजे, पर वरी जे प्रोग्राम अदड़िन खे भाॼाइन खे घर भातिन सभिनी खे सलाम ॾींदो हुजी। आओ सलाम बिल्कुलु ॾींदासीं, बिल्कुलु ॾींदासीं, चवनि थियूं त चकर हणी वञे अॼु असांजो। आओ वाह, चकर ॾेई वेंदी हुजे, ॿ टे चिला जरूर जरूर ईंदा हुजूं, जरूर ईंदा हुजूं। हाणे तूं बि अचे तूं न खाई वञो। हा उहो राधुली ईंदी हुजे, खाईंदी हुजे, राधुली राधुली भागा तोखे बि चवंदो हुजे, तोखे बि चवंदो हुजे। न न मूंखे चए राधुली अचे, तूं ॿ टे खे चिला पचाए वेंदी हुजे, के ॿ टे खे हू पचाए वेंदी हुजे न, इहे बुसरियूं इहे 2-3 ॾींहं पचाए रखी वेंदी हुजां, तूं वरी हिते इहे खाईंदो हुजी। ओए पचाए होरां खणी वेंदी हुजे, को ॾाठ में सूर पवंदो हुजे, छो खणी वेंदी हुजां? ओ चए अच त तूं भई तां कुझु खणी वेंदी हुजे, ॿियो मुंहुं खणी वेंदी हुजे सदाईं साॻियो। हा पोइ को केक वठी ॾींदो हुजी, को मिठाई वठी ॾींदो हुजी, को रसगुल्ला वठी ॾींदो हुजी, को गुलाब जामुन वठी ॾींदो हुजी, को मेसू वठी ॾींदो हुजी, त पोइ माण्हू खणी वेंदो हुजे न। बाक़ी हाणे हितां वरी हो पचाए वेंदी चिला ऐं पराठा। ओ माई माई अकुल त तोखे कॾहिं बि ईंदो न हुजे। न मूंखे अकुल न हुजे, तोखे पैसे ख़र्च करण खां ओ चिले पचाइण में पैसा ख़र्च न थींदा हुजनि, बुसरी पचाइण में पैसा ख़र्च न थियनि, उन में जेको हुजे न घटि, हितां खां खणी ओसी पुॼूं त हो त थधो पारो थी वेंदो हुजे, चरिया दॿे में पैक करे माण्हू तोहफ़ो खणी वेंदो हुजे। कोन दॿे में बंदि करे ओ माण्हू इन्हनि शयुनि जे लाइ सकाफ़ती शयूं हुजनि, इहे माई न हे पचाइण बि कोन अचनि, तोखे कहिड़ी ख़बर वरी पोइ? मूंखे त पचाइण न ईंदी हुजे, बाक़ी तूं छा खाईंदो हुजी? हा वो मां हिन खे चूसींदो हुजी छा? ओ मूं चयो जॾी वरी छाजी हुजां? मूं चयो न जॾी कीअं चवंदो हुजी? मूंखे दिमाग़ जी जॾी हुजे, दिमाग़ जो जॾो हुजी, तूं
मूं चयो तूं अकुल जो जनो हुजी तूं हाँ रात लखे हने चंदो हुजी मूं चयो तूं बुसरियूं पचाईंदी हुजी चिला पचाईंदी हाणे ॿियो तोखे कहिड़ा अंग्रेजी खाईंदा पचाईंदी हुजे चिल्ला पचाईंदी हुजे लॻो चिल्ला पचाईंदी हुजे ॿियो वक़्त वञी चंड ते पहुतो हुजे हिन खर को चिल्लो यादि हुजे पंहिंजे मुंहुं जहिड़ो वो वक़्त न माण्हू चंड ते पहुता हुजनि हा पोइ वक़्त सां गॾु हलो। हुजे न हलो हलो कलाम हलाइणो हुजे सो हाणे बा वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं सो कलाम बि हुजे कलाम खां पोइ वरी दुनिया जो हाल वाल बि अवां ज़रूर ॾिसंदा हुजो लाज़मी हुजनि हा सो अधे कलाम पोइ ख़बरूं फरमाज़ कहिड़ी कई हुजे न कहिड़ी हुजे जलाल चांडियो फरमाज़ कहिड़ी कई हुजे कहिड़ी हुजे हिकिड़े त मुमताज़ मौलाई बि कई हुजे हा ॿियो ॿी वरी जलाल चांडियो बि उहा हुजे त कोन थी हुजे पोइ कहिड़ी हुजे दिमाग़ जी हूअं ई कमज़ोर हुजे जॾहिं बसि कोई ॿुधाईंदो हुजे सो अब हाणे वरी तव्हांखे वठी हलंदो अहिड़ो भलो हिकिड़ो वरी कलाम ॾेखारींदा हुजूं वञी थींदा हुजनि खईर सो इहो ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वरी दुनिया जो हाल वाल ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वापसि अचूं ईंदा हुजे त असांजो हाल अहिवाल तव्हां ताईं हुजे आओ राम किस्मत मार खराई हो मूंखे किस्मत मार खराई है ऐं राधुली सिर में लगी है किस्मत मार खराई हिते रखंदो हुजे न हलो इहो सुर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां दा बाबा अरबाब भट्टी नवाब शाह खां फ़कीर साईं अब छा हुजे ख़ुशि हुजी चङो भलो हुजी वॾो गैर हाज़िर लॻो पियो हुजी अबा गैर हाज़िर न आहियूं दरअसल में मेहरान टीवी जो नंबर ॾाढो बिज़ी थो रहे अरे वाह माना इहा वरी मयार असांखे अची वई हुजे न हक़ीक़त आहे मां हर हफ़्ते नंबर ट्राई कंदो आहियां पर नंबर न लॻंदो आहे बिज़ी रहंदो आहे लेकिन अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे तमामु बहितरीन ख़ूबसूरत असांजा होस्ट ऐं तमामु बहितरीन चैनल तमामु बहितरीन प्रोग्राम छा त मज़ो आहे साईं वाह 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 मुंद मौसम खां त वाक़ुफ़ु हुजो त मुंद कहिड़ी हुजे दुनिया जो हाल वाल बि अव्हांखे ॾिनो हुजे अव्हां वटि कीअं हुजे मुंद ऐं मौसम ऐं बालक स्कूल विया हुजनि न अॼु न विया हुजनि सिर्फ़ु सर्दीअ जे करे अॼु गैर हाज़िर विया आहिनि इन करे जो सर्दी आहे ॿारड़ा रड़ियूं था कनि त बाबा ॾाढो सीउ आहे हाउ वाह ऐं वरी सुभाणे वरी आचारा मोकल आहे वरी इनशाला सूमर जे ॾींहुं वेंदा लेकिन ॾाढी थधि आहे नवाब शाह में रामण फ़कीर ॾाढी थधि आहे अब इहा थधि जी हेॾां ॻाल्हि कई हुजे हेॾां जनानी मुआरी वठिजी वई हुजे न पूरी सिंध में थधि आहे पर नवाब शाह में तमामु घणी आहे सही हुजे ॿियो ख़ैर हुजे सभिनी खे फ़कीरानी ख़ुशि आहे फ़कीरानी भला चुपचाप लॻी पई आहे अॼु थधि वतो हुजे न त हीअ चुप वारी हुजे हा इहा बि ॻाल्हि आहे इहा ॻाल्हि वाक़ई तव्हां बिल्कुलु राइट था कयो अदा ॿियो सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो फर्स्ट क्लास अदी तव्हांजो दुआऊं तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर आहे खैर 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 दुआऊं लॻियूं पियूं हुजनि मिड़े इहो थधि ज़ुकाम इहो त हींअर हलंदो हुजे न भाऊ बसि हाणे चांहि वांहि तयारु कयो फ़कीर साईं खे बि चांहि जो ढुक गुड़ वारो प्यार हा बसि गुड़ वारी चांहि वांहि पियो थधि खां बचण जे लाइ मां इहे हथ सड़ंदा हुजनि अदा इहा ॻाल्हि न कंदो हुजींदा सभिनि खे सलाम बादशाह खे सलाम वॾी महिरबानी लख कुर्ब इहा ॻाल्हि छो न कंदो हुजे तुंहिंजे खीसे में त जेको हुजे ॿार हुई जेको हुजे हथ में जूं त बसि सुयूं लॻनि
जड़ा कोका पिया हुजन किला पिया हुजन ॾोकड़ ॾींदो हुजे त हिते हर शइ तयार थी वेंदी हुजे। माई हाणे सदाई रुगो माई रगो माई 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 बाई न हुजे मुंहिंजो नालो राधुल हुजे राधुल। सदाई राधुली ॾारो डरींदी हुजे सियारे में ॾारो चाढ़ींदी हुजे डरींदी हुजे तो ठोक भरींदो हुजे चाढ़ींदी हुजे न। हेलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर खां दा आज़ अहमद खां बशीर अहमद ज़रदारी अदा छा हाल हुजे ठीक हुजे चङो भलो दा केर अमल लॻो पिया तूं तयार आहीं अदा छा हाल हुजे ठीक हुजे चङो भलो केर लॻो पिया अमल हा अदा कीअं सुबुह गुज़रंदो हुजे मौसम कीअं हुजे काज़ी अहमद जी अदा काज़ी अहमद ते सी लॻो पिया ॾाढो परेशान थी थधि जाम हुजे कल्ह खां जाम जाम कल्ह मींहुं पियो हा वाह बस थधि त हींअर जिते किथे हुजे न भाऊ ॿियो सभु ख़ैर हुजे वॾी महिरबानी हुजे बा हींअर चवंदा हुजे न थधि कणक ला भली हुजे बाक़ी फसलनि खे बि जेको हुजे सो उनखे बि ॾुखियाई थींदी हुजे सो हाणे थधि त पवंदी हुजे बेकार में माण्हू खे तकलीफ़ थींदी हुजे पर जेको हुजे जेके कमकार वारा हुजनि रामण पोइ न ॾिसनि त तीन को थधी। हलो अबा अबा केरु कड़े सर खां बा बाबा जिलो न करो फिरोज खानवाद पीरदो इहो कहिड़े सर खां सखी दादवाई दरगाह सखी दादवाई सखी दादवाई नौसरो खां हा नौसरे खां वाह वाह ॿियो सभु ख़ैर हुजे अदा ठीक लॻा पिया हुजो दुआ खैर भेण कुछ आयो खैर सभु ख़ैर लॻो पियो हुजे नौसारे जो हाल अहिवाल ॾींदा हुजो थधि कीअं हुजे थधि ॾाढी आहे भेण ॾाढी थधि आहे बसि मरी विया आहियूं हल भाउ ॻाल्हाईंदो हुजी वरी अदा सुबुह सां इहो कहिड़ी वाई मच मच ॿारींदो हुजी मत काठियूं 1200 रुपया मणो 1500 रुपया मणो पिया खाते ॿाराड़ीअ में वेठो हुजी वण पोखींदा हुजो का टारी करंदी हुजो हुनखे वरी ॿारींदा हुजो तारी माल ही कोने ना मेरे ही कोने माल बकरी रगड़ी कोने ना मैं ही आहिनि बच्चे बस पोइ मेहूं लॻियूं पयूं हुजनि एतिरियूं पोइ बि अञा इहो थधि थधि करियदा बाबा हिकिड़ो थधि आवाज़ हुकुम करदा हुकुम फकीर सलाम जुमर जो हाओ हाओ ज़रूर ज़रूर अॼु उस्ताद मामा जुमा सभिनी नौशहरे वारनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हां जूं अदा नौसरे खां पिज़ा दा फोन कयो जे पिज़ा दा तव्हां भला माण्हू हुजो यार तूं हर भरे अहिड़ियूं वेठो वायूं कढियो वेठो राधुल जहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो हुजे वाह दा पिज़ा दा जेको बि मना ॻाल्हि करे उहा राधुल जहिड़ी ॻाल्हि कंदो पर हीणी मना ॻाल्हि राधुल जूं ॻाल्हियूं अहिड़ियूं भलो हुजनि जो सभु राधुल खां सिखी पोइ वरी तो छा कंदा हुजनि ऐं छा बात हलो हेलो ए केरु हुजे कहिड़े शहर खां हुजे ॿियो सभु केरु हुजे ख़ुशि लॻा पिया हुजो हा बि ख़ुशि हुजां काको मां गई तुंहिंजे ॻाल्हाइण ते भॼी वेंदो हुजे अलाए त छो हेलो हेलो ॿियो केरु हुजे हाँ तू ठीक हो जी हा हम ठीक है नाना दादा सब ठीक हुजनि हाँ नेरन पाणी कई हुजे हाँ छा खाधो हुजे दाल चावल वाह 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 छा ॿियो खाधो केरु हुजे पियो छा खाधो हुजे दाल जो बोड़ दाल जो सुबुह बोड़ सुबुह दाल दबोरी पासल सोड़ी अची वई हुजे रात वारी हुजे कि हार ठाही हुजेव भेण ए, सुबुह सुबुह यकदम दाल चाढ़े छॾी हुजेव वॾी महिरबानी हुजे बाबा काका, वॾी तोखे महिरबानी छा हुजे थींदो बाबा हुजे? वॾी महिरबानी हुजे लख थोरा कुर्ब काका रोजीना जेॾी महिल बि फोन कंदी हुजे हा तूं खणी हीअं पासो ॾींदो हुजी मां- ॿियो त मिड़ई ख़ैर हुजे न बसि चवंदो आहियां त हाणे ॿ वांदियूं गॾियूं हुजनि अच्छा, हाणे पोइ असां पोइ भॼ हाणे रोजीना मूंसां प्यार कंदी हुजे 100 दफ़ा मूंसां कुर्ब कंदी हुजे 100 दफ़ा नंढड़ी हुजे वरी असांखे यादि कंदी हुजे कचहरियूं कंदी हुजे हा। इहे रोज़ीना जा कुर्ब हुजनि रोज़ीना जूं मोहबतूं हुजनि हा सही हुजे ऐं हिक ॿिए सां कचहरी कंदी हुजो
पर रुगो इतां खां थोरो अॻियां वधो त मूं ते थोरो कयो, मूं ते तो एहसान ते कहिड़ो थोरो कंदा हुजूं? रोजीना छा कयो हुजे? हा तो रोजीना ते त जहिड़ो गाह जी भरी रखी हुजे, असां गाह जी भरी हीअं थी वियो हुजे हाणे। हा हीअं थी वियो हुजां हाणे तूं यो हली न सघंदो हुजे, हेड़ा पोयां दरो हुजे, हेकार हुजे, हेकार हुजे, है कुझु वजन घटाईंदो हुजे, सफ़ा जहिड़ो ईअं लॻे थो हाणे ॾिस वजन घटाईंदो मां हुजे। एॾो गौर न कंदी हुजी, एॾो गौर न कंदी हुजी हाणे मुर्ख बि हुजे लाटू जो तो ते गौर कंदी हुजां। हा अखियूं नंढड़ियूं थी आयूं हुजनि, एॾो गौर न कंदी हुजी। हा नंढड़ियूं अखियूं नंढड़ियूं थी गयूं हा हुजनि। हिन करे अखियूं नंढड़ियूं इन करे रावण वरी अहिड़ो त मां कहीं तूं मोर हुजे, अहिड़ो त सुहिणो हुजे, तोखे ॾिसी ॾिसी मुंहिंजूं अखियूं नंढड़ियूं थी गयूं हुजनि। वाह रे वाह, ॻाल्हि कंदे माण्हू खे शर्म जी जरी अचे, तोखे हेतिरी बि न थींदी हुजे। तुंहिंजा दंद निकिरंदा हुजनि तोखे, छा थींदो हुजे? तुंहिंजा दंद निकिरंदा हुजनि, इते ॻाल्हि खे मञींदी न हुजी। रामला निकिरंदा हुजनि। रामला माई हाणे घणेई ॾारो हाणे ॾरींदी तो हुजी, घणी रब जेका हुजे पीती हुजे, हाणे कयो तूं हली हाणे को चांहि ठाहींदी हुजे गुड़ में। वञी वञी करे को भाॼी भुती जी कर को ठिकर धोईंदो हुजे। हा ठिकर हा फरियो ॾींदो हुजे। हलो त इहा ठिकरी धोईंदो हुजां, हल हाणे जान छॾींदो हुजे। जेको हुजे न इर्तिक मिर्तिक धाणा धरतिक आग पटियो टोयो टिको नांगण जोगण खारा बुटी या छुट्टी ई हुन ने खाईंदो हुजे। अब कलाम ॾिसंदा हुजो, हिनखे हाणे उहो सबबु थी वियो हुजे, हल सो हिनखे कलाम मिर्तिक धाणा धरतिक आग पटियो टोयो टिको नांगण जोगण खारा बुटी छुट्टी तोखे सबबु थी वियो हुजे हाणे। राम जेॾी महिल ईंदी हुजे ख़बर न हुजे वरी हाणे कड़ी देगड़ी चटींदो हुजे, का जरी रात वारी ॾिसंदो हुजे, घणो लिकाए रखंदी हुजे, पर बाबा ए हुजे जारी जारी खाई 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 हाणे हीअं थियो हुजे सफ़ा। ओ खाई कोन थियो त हिन में जरी पई हुजे, उहा बि हलवे जी जरी गजर उहा बि चटे वई हुजी। ये खाली को प्लेट में न छड़ींदी हुजी, दाण हुजी छा को चटी हुजे ओ जरो बन पाण जेका हुजे हे लगी पई हुजे, को न हुजे वाछन के लगी पई, यो रात तो हलवो वाछन के लगी पई, यो गजरुन जो हलवो वठी आ जा उहो बि न छड़ींदी हुजी को दाण हुजे, गजरुन जो हलवो ॾिठो हुजे खा बने मुंह पे हलवो जड़ो हुजे, हाणे हलवे बि खाईंदी हुजे। खबर हुजे त ए गजरुन जो हलवो केड़ो थींदो हुजे। हा हा खबर हुजे, खबर हुजे मूंखे। ओ जरी बन हे बाकी रुको हे रेवड़ियो ए नकुल ए जेके हुजन हिल पातू ए अचू थींदो हुजे। पाण बि त निबात जड़ी थी वई हुजी हाणे, निबात जड़ी हुजे ने तो हाणे निबात जड़ी थी वई हुजी, घर में सोहणी अचे इहा बि शुक्र हुजे, तू पाण खे त ॾिसंदो हुजे सॼो धिकी जहिड़ो थी वियो हुजे, जहिड़ी सीमेंट जी पकी धिकी ठाहे छॾी हुजे। हाणे इन में बसि रुगो से बि हुजी खाईंदी हुजी पोइ बि न लॻंदो हुजे, सड़ी सड़ी निबात थी हुजी वञी छॾींदी हलवे जी जरी बि को रामलीला न छॾींदी हुजी को। खाईंदो त तूं हुजी तॾहिं त ॾिस न हिन ॾिस पाण खे ॾिस, पाण खे ॾिस असांखे खाधो न वणंदो हुजे तॾहिं त इहो ॻरी वई हुजां। हा हा इहो साड़ में सड़ी हुजी, कहिड़ो जेको हुजे मूं तो ते साड़ कयो हुजे, कहिड़ा तूं वेस वॻा मटाईंदो हुजी, कहिड़ो तूं असल जेको हुजे सिंगार कंदो हुजे, ज़रूरी हुजे हाणे रात छड़ंदी हुजे, हाणे ज़रूरी हुजे जा वेस कंदा हुजनि, माण्हू जो हलण उथण वेहण बि माण्हू खां बर्दाश्त न थिए, रामलो सदाईं बसि ईअं हलण बर्दाश्त न थींदो हुजे को मूंखे पेर न हुजनि,
मूंखे हथ न हुजनि, मूंखे टंगू न हुजनि, हिकु राधुल पाण सॼी दुनिया में घुमंदी हुजे, फिरंदी हुजे, ऐस कंदी हुजे, ऐस। ओ घुमे भली पर का प्लेट छॾींदी हुजे, उहा बि चटे वेंदी हुजे। हाँ, प्लेट छॾींदी हुजां, तूं बि को देगड़ी छॾींदो हुजे, हलो। तराई घसाए छॾिया हुजनि। हलो 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 अलाए काॾे हुजे हरमा? आवाज नहीं तो हुजे, आवाज रेडियो जो आवाज घटि हुजे। न न रेडियो सही हुजे पर इहो अलाए हरमा काॾे हुजे। हिकिड़ो त तो वारी इहा जेका ॻाल्हि हुजे न, उहो जेको फोन वारो हुजे उहो ॿुधी ऐं वीचारो पासे खां ई चयो हुजे जो अञा ॻाल्हि हाणे न ॿुधो हुजे, तॾहिं मां आवाज़ तो कढियो हुजे, हलो 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 इहो कोन कढियो हुजे, बसि तूं जेको चवंदी हुजे जेका सुबुह सां हुन चयो पंहिंजे घर में जरी न छॾींदी हुजे, असी ॻाल्हाईंदा हुजूं रहंदो असांजे घर जूं पर जरियूं खाई वेंदी हुजे। हाँ, राधुल त असल जेको हुजे छॾो ई न हुजे, छॾो ई न हुजे। ओए हथो जे ॾिसण वैसण मां ख़बर पवंदी जे घणो केरु खाईंदो हुजे। दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं, दुनिया किसी के प्यार में भलो कलाम गायो और जन्नत से कम नहीं, हमारे सर में लगी है ये जो खड़दी हो जाए तो लगी थी सर में ठोकी दी हो जाए, हमारे सर में जो लगी है वो भी किसी से कम नहीं है, दुनिया किसी के प्यार में और जन्नत से कम नहीं। सिद्धो सिद्धो गाइंदो हुजे, सिद्धो हरियो न ॾींदो हुजे, उनखे वरी मूं पंहिंजे हुन में वरी रंग में रंगियो हुजे, रंग में पोइ रंगीदो हुजे पर सिद्धो गाइंदो हुजे। राधली को देखा तो मुंह फिर गया मेरा। हाँ न न इहो वरी विच में जेको इहो इन में जेको मसालो तो विधो हुजे न इहो चांदनी को देखा वरी मेरा मुंह फिर गया, इहो वरी जेको हुजे न इन ते तोखे हाणे जेको हुजे न ख़बर पवंदी हुजे। मूं चयो राधली को बचंदो हुजी ज़ारिया पाण खे सिंह सम्झंदो हुजी, शेर हुजी, गिदड़ बि न हुजी। हा जनानी अॻियां माण्हू ॿिली हुजे बसि ईअं सम्झंदा, हाणे जनानी सां वेही मुक़ाबला कंदा हुजूं, हाणे छॾींदी हुजी हाणे हल वॾा ईंदो हुजे कंच 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 ऐं हुते बीहंदो हुजे न, हाणे कंच सुबुह वर्जिश कंदा हुजे हुते बीहंदो हुजे, हाणे इहो खणी सुबुह सां ईअं बीही रही हुजे, हाणे कंच कंदी हुजे, हाणे कंच कंदी हुजे पाण, हाणे भला बीहंदी हुजे सुबुह सां बीहंदी हुजां, हुदड़ी ठाहे ॾींदो हुजे खेॾंदी हुजी हाणे भला हुदड़ी ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत हुजे, तुंहिंजो नक हुदड़ीअ खां घटि हुजे, हुदड़ी त ठही पई हुजे सजी सजी। हा उहो त खणी ॾींदो हुजे हुदड़ी, हेॾे वरी ॼण चुपड़ी टंगी आई हुजी, तूं मुंहं ते पोइ हे नढड़ी जड़ी चुपड़ी टंगी पई हुजे, नक न हुजे, नक न हुजे, नक न हुजे, पकोड़ो हुजे, पकोड़ो हाय हाय खाई छॾींदी हुजी, खाई छॾींदी हुजी पकोड़ा वणे कोने हमने तेला ख़राब हुजे, हा पकोड़ो न वणंदो हुजे न, हा ऐं वरी हे ॾिसंदी हुजे ॼण कंहिं इहो ॿार जेको लीको कढी छॾियो हुजे पोइ इहो ॾिसंदी हुजे तूं पाण ॾिसंदो हुजे अमड़ मूंखे आढो हुजे, आढो सचे गिह सां आढे तयार कयो हुजे, सिधी सिधी हुजां, तो त जहिड़ो हुजी तहिड़ो निकितो हुजी, हा हाय 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 न आढ न मख न ॿी न टी, हे सिधो ई सिधो हाणे त हीअं थी वियो हुजे, पोइ हाणे भला तेल खणी अचे आढ कंदी हुजी तूं भला आढ मख कंदी हुजां, तेल जी ज़रूरत न हुजे, बसि छॾींदो हुजे, छॾींदो हुजे, तूं कहिड़ी फ़क़ीराणी हुजी जो हाणे छॾींदो हुजी त हाणे हिनखे छॾींदो हुजे, तूं हुनखे वरी सब्जेक्ट खे पूरो कंदी हुजे, परे थींदी हुजे, माई हाणे हिकु सुबुह सां हाणे वरी इनखे छॾे ॾींदी हुजे, छॾे छो ॾींदी हुजे, अञा हुजी जो पाण सुबुह जो हाणे तोखे आढींदी हुजां जो हाणे इहे सवला थींदा हुजनि, हलो पक्का थी विया हुजनि, हलो हलो जी जी अदा अदा केरु कड़े शहर का अदा
टका वाह कश्मीर अच्छा हाल हुजे अदा खुश चाक चङो भलो तबियतूं बहार हुजनि खैर खैर अदा दुआ लगी पे अमन बारी बियो खैर अदा कीअं वक़्तु पास थींदो हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि माशाल्लाह भला भला वीआईपी हवा हवा मुंदई मौसम जो हाल अहवाल ॾींदो हुजी सुका पारा पिया वरी सर्दी लगी पई आहे हवा दियो बा मुंद मौसम मौसम ओके मुंद भी ओके लगी पई आहे वाह वाह कसमोर वारनि पहिरियों माण्हू जी चयो हुजे ओके हुजे बाक़ी त सभु को चवे त थधि वॾी हुजे जी जी असां वटि मौसम ओके लगी पई आहे सफ़ा हा हवा हुजण बि खपनि जो ओके तव्हां पाण बि ओके हुजो जी जी ओके लगा पिया ओके बस कसमोर वारनि सभिनी खे सलाम ॾींदासीं ओके रहण खपंदो हुजे सलाम वॾी महिरबानी हुजे लख कुर्ब हुजनि अवां सरी सभिनी खे कयूं सलाम ॾेई छॾींदा हुजो वॾी महिरबानी हुजे लख कुर्ब हुजनि हाणे तूं हलंदी त तोखे चुपणी हली वठी ॾींदो हुजां त वरी खाई मोटी ईंदी हुजी छा खाईंदी हुजां चुपणी चुपणी खाईंदी हुजां हा हा छो अॼुकल्ह वरी तोखे जेके हुजनि इहे खटियूं मिठियूं शयूं वणंदियूं हुजनि न इहे हलंदी सलाह वणंदी हुजनि हा हा सलाह तोखे वणंदी हुजनि। तो इहो हलंदी हुजी त इहे चुपड़ियूं त चूसींदी ईंदी हुजी मट इहे छा ॻाल्हि कंदो हुजे कहिड़ी ॻाल्हि चवंदो हुजां खटी मिठी हा मूंखे छो वणंदी हुजे चवंदी हुजे त को पापड़ हुजनि को रामला कमल को इहे शयूं हुजनि त खाईंदी हुजां माण्हू को खे टेर करणु खपंदी हुजे हा। वात जे ज़ाइके खे उन लाइ करणु खपंदो उन लाइ चवंदो हुजे जे अञा बि इहो न चवंदी जबल ते वठी हलाइण ठिकर खाराईंदो हुजां जबल ते छो वेंदी हुजां पथर ठिकर खाईंदी हुजे चवंदी हुजे त पोइ न त पोइ भला आऊं वरी छा कयां पथर ठिकर जेके हुजनि न तूं खाईंदो हुजे पोइ पाण मूं बुख त मरंदो हुजे चयो मैं त हल पोइ चवंदो हुजे घणो मूंखे न ॻाल्हाईंदो हुजे रमण घणो मूंखे न ॻाल्हाईंदो हुजे छो थी लॻो पियो हुजे माण्हू हरो भरो एॾो न ॻाल्हाईंदो हुजे छो मूंखे घणो न ॻाल्हाईंदो हुजे बस तूं ॻाल्हाईंदी न हुजे रुगो वात में चुपणी झलियो बीठी हुजे बसि हीअं कंदी हुजे बसि तव्हांजी यादि कंदो हुजे हा हा न पोइ माण्हू बसि हर भरो या ड्रेग न कंदो हुजे ड्रेग इन में कहिड़ी न मोहन सुर न को गाटो बसि ड्रेग कंदो हुजे इन में भला पोइ कहिड़ी ॻाल्हि हुजे जे माण्हू का शइ खाए बीठो घणो माण्हू हर भरो छो ॻाल्हाईंदो हुजे हई शाबाश घणे ॻाल्हाइण जो माण्हू खे इहो न हुजे जरा सूर थींदो हुजे तोखे ॿियो छा सुबुह पोइ तूं न ॻाल्हाईंदी हुजे सुबुह सुबुह थधि लॻी पई हुजे माण्हू अहिड़ो एॾो न ॻाल्हाईंदो हुजे थधि में ॻाल्हाइण खपंदो हुजे हा 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 थधि में ॻाल्हाइण न खपंदो त हुजे रगूं बि वेंदियूं जहिड़ा फूकजी पिया हुजनि ॻाल्हाए निभागा जहिड़ा सुबुह सां फूका हवा ते हलंदी हुजी जाने पुट तूं जो थधी हवा लॻी हुजे हाणे तुंहिंजा जहिड़ा फूकजी विया हुजनि सुबुह सुबुह थधि लॻी पई या कोयटे वारी हवा लॻी हुजे जा हलो या कोयटा वारी हवा लॻी हुजे हाणे तुआरा फिफड़ फूकजी विया हुजनि कलाम हुजे कलाम धिक पंध खे कलाम खे हलाईंदी हुजे हा हलाए छा हुजे बचंदी हुजी सल छा बचंदी हुजे अलाए चवंदी हुजे वारो कर कलाम हलाईंदी हुजे मुंहिंजा फिफड़ विया हुजनि मुंहिंजा हे विया हुजनि वया न हुजनि ले जट वया न हुजनि हा पढ़ी लिखी मट सिंध माई में हुजे माण्हू घणो न हा ॻाल्हाईंदो मट माई हुजे हाणे हीअ पढ़ी लिखी डिग्री वठी आई हुजे हाणे हीअ जेको हुजे इहो हे वरी छा सोचींदी हुजे ओ अबा तव्हां कलाम ॾिसंदा हुजो ओ हिनखे राधुलीअ खे थधि जेका हुजे उहा घणी लॻी वई हुजे कलाम ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां पर ख़बर इहो छो हुजे इहो हलवो जेको खाधो हुजे न चोरीअ उन ते सूर कयो हुजे बचियल हलवो जेको हुजे न इहो खाधो हुजे त तव्हां कलाम ॾिसंदा हुजो
एक दफ़ो ॿीहर सभिनी खे भली कार हुजे, ॾेह में हुजो, परॾेह में हुजो, वाहण हुजो, वस्ती हुजो, जित जित हुजो, सदा ख़ुशि हुजो, सलामत हुजो, ऐं हिन थधि खां पाण खे बचाईंदा हुजो, बालकनि खे बचाईंदा हुजो, ऐं थधि खां वरी अहिड़ियूं शयूं खाईंदा हुजो। बापो हींअर ॾिसो तव्हां वटि थधि खां अहिड़ियूं भलियूं शयूं, बुसरी खाओ, मच ॿारींदा हुजो, राति जो जेको हुजे बा थोरी अॻे वरी असांखे वॾड़ियूं इहो जाण बि जेके हुजनि उहा बि प्यारींदियूं हुजनि त बा थधड़ीअ खां बची पवंदो हुजे, थधि न लॻंदी हुजे। मूं चयो बा पोइ वरी बा नर फोटा, पोइ नंढा फोटा, वॾा, पोइ काढ़ो प्यारींदा हुजनि, बा सीअ खां पीअंदा हुजो, वरी रब प्यारींदा हुजनि त बा रब पीअंदो हुजे रामला, थधि न लॻंदी हुजे। हाणे त वरी अबा अहिड़ियूं शयूं अची वियूं हुजनि जो वञी थींदा हुजनि खैर, वरी धाउरे में कुटड़ी बि खाईंदा हुजूं, वरी ॾिसो त हाणे त बा मच्छी बि जाम हुजे। हाणे त खाधा बि ॾाढा भला हुजनि, ऐं जेके महिनत कस माण्हू हुजनि, हारी मज़दूर जेके बि हुजनि, ॾिसो त के वाढीअ ते के वणनि जी जेका कटाई कंदा हुजनि, वणनि जो ख़्यालु रखंदा हुजनि, उन्हनि सभिनी खे बि पंहिंजो ख़्यालु रखणो खपंदो हुजे। छो त अहिड़े थधि में बा पाणी बि वहंदा हुजनि, पाणी ॾींदा हुजनि, फसल जी का गुॾ कढंदा हुजनि, त माना इन्हनि सभिनी खे जेको हुजे सो पंहिंजो ख़्यालु रखणु खपंदो हुजे। ऐं जेके पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजनि उहे हमेशह सिहतमंद रहंदा हुजनि, ऐं सिहतमंद मुआसिरो असांजे कम जो हुजे। सो हिकिड़ी फ़ोन कॉल बि हुजे, सो जेको सिहतमंद मुआसिरो हुजे उहो असांजे लाइ क़ाबिल क़बूल हुजे। इन जे करे तालीम बि पिराईंदा हुजो, हुनर बि सिखंदा हुजो, जीअं अव्हांजी पंहिंजी जेका ज़िंदगी हुजे उहा बहितर थींदी, ऐं बहितर ज़िंदगी सुठी सोबत धारींदा हुजो, ऐं जेका सुठी नचन पतन खां परे थींदा हुजो, वॾनि जी इज़त कंदा हुजो। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अॼु केरु कहिड़े शहर खां? हाज़िरा काके पोटो थी ॻाल्हायां, शिकारापुर खां, ॻोठ मारू काके पोटा। अदी ख़ुशि अॼु चङी कीअं भले हुजो, तव्हां ठीकु लॻा पिया हुजो? ख़ुशि खे तव्हां ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया, तबियत सही आहे, ॿार बच्चा ख़ुशि लॻा पिया आहिनि? केरु लॻो पियो हुजे, असां ॿई त ख़ुशि हुजूं, बाक़ी ॿार बच्चो तव्हांजा ख़ुशि हुजनि। ॿार ख़ुशि लॻा पिया आहिनि, ॾाढा सर्दी वधी वई आहे, सीउ वधी विया आहिनि। हा बस थधि वधी वई हुजे, बाक़ी जेको चयो ॿार बच्चा पोइ हाणे राधली घर में वॾी बि हुजे, मुंहिंजे लाइ ॿार बि हुजे, बसि पोइ इहो असांजो सिस्टम वरी ईअं हलेगी। हा को गानो वानो त ॿुधायो न। इहो रुगो गाना त ॿुधाया हुजनि, अव्हां बि को अहिल को लाॾो को गानो ॿुधाईंदी हुजे। तव्हां बि त ॿुधाईंदा हुजो न अदी। मूंखे ईंदा ईंदा आहिनि, वरी को यादि कयां सिंधी को सुठो गानो त पोइ ॿुधायांव। पोइ असां ॻाए अव्हांखे ॿुधाईंदा हुजूं, ज़रूरु अव्हांखे ॻाए ॿुधाईंदा आहियूं। शिकारपुर जी मौसम कीअं हुजे हाणे? सीउ हिते थधि लॻी पई आहे ॾाढी। बसि थधि हुजे त जिते किथे हुजनि अदी, थधि जा त ॾींहं हुजनि, बसि अमुन अमान हुजे, अमुन अमान। हा बसि अमन अमान हुजे, वाह बसि ख़ुशि रहंदा हुजो। बाक़ी हा थधि भली हुजे, बसि अमुन अमान हुजे, सभु पंहिंजनि बाक़ी कखनि में। थधी कोसी या थींदी रहंदी हुजे। हा बसि तुंहिंजी अॼु राति जी बि झुमिर वणंदी आहे, ॾाढी सुठी खिलंदी आहे। राति दुल झुमरी हणंदी हुजे, पर अॼुकल्ह पाण जड़ी झुमर लॻी पई हुजेव। सीउ में हाणे सीउ त हूंदो न, थधि त हूंदी, पोइ काॾो वीचारी झुमिर हणंदी। बसि पोइ हाणे घर में वेठी हुजे न अदी, थधि लॻी पई हुजे, तव्हांखे थधि थींदी हुजे त असांखे बि थींदी हुजे। सुबुह सुबुह अव्हांजी जो हाज़िरी में बीठा हुजूं हर छंछर। हा इहा बि ॻाल्हि आहे न। अदी वॾी महिरबानी हुजे जो तव्हां असांखे यादि कयो हुजे, टाइम कढियो हुजे, हाले माल वरितो हुजे, अदी तव्हांजी महिरबानी, कुर्ब तव्हांजा, मोहबतूं तव्हांजूं। सभिनी शिकारपुर वारनि खे सलाम हुजनि, ऐं चवंदा हुजूं त जिथे अमुन अमान हुजे पोइ उते बि तती थधी बि भली हुजे, थधि बि हुजे, पोइ पहाड़ बि अचे, पोइ सरो बि हुजे, मोहबत हुजे, शांती हुजे, भाईचारो हुजे, पोइ हाणे इहा थधी कोसी जेका हुजे इहा त हलंदी रहंदी हुजे। हलो हलो हेलो हलो अदा केरु कहिड़े शहर खां? अदा जी अदा केरु कहिड़े शहर खां? नालो ॿुधाईंदा हुजो। वो अदा हलो हा फोन कॉल वारो तो वॾी महिरबानी अदा, तव्हां शामिल थी विया हुजो, कुर्ब हुजनि तव्हांजा, मोहबतूं हुजनि तव्हांजी। चवंदा हुजो न ज़िंदगी में ॿ कम कंदा हुजो, या मानी खाईंदा हुजो या ॻाल्हाईंदा हुजो।
चवंदा हुजनि न मानी खाइण जे टाइम ते माण्हू खे ॻाल्हाइणो खपंदो न खपंदो हुजे हा सो ईअं हुजे वरी जिते वॾा वेहंदा हुजनि कचहरियूं उते ॿुधणु खपंदो हुजे ईअं ई वरी जॾहिं अव्हां फोन कॉल करो त टीवीअ जो आवाज़ बंदि करे छॾींदा हुजो त अव्हांजी ॻाल्हि असां सां सही कचहरी असांजी दूबदू थी सघंदी थी सघंदी हुजे सो अॼु अवां मोकिलाईंदा हुजूं सुभाणे वरी अव्हांजी अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामो इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा अवां पंहिंजे थधि जो ख्यालु कंदा हुजो मां मैडम खे थोरो तव ॾियारे ईंदो हुजां थधि तमामु घणी लॻी वई हुजे मैडम खे ओ मच ॿारे चवंदो हुजां मैडम खे थोरो तव ॾियारे ईंदो हुजां तो अवां बि जेको हुजे थधि खां पंहिंजे पाण खे बचाईंदा हुजो कोईर में हरभरू न निकिरंदा हुजो पंहिंजो ख़्यालु लाज़मी रखंदा हुजो असांखे इजाज़त ॾींदा हुजो वरी सुभाणे अवां सां गॾु पर वेंदे वेंदे बेड़ीअ वारा दाद मोहाड़ा लाल ते थी वञा तो इहो अवां जो ना हुजे धणी अवां जो निगहबान हुजे हाय हाय